जी वैदिल भाई सो ॾाढी सुठियूं बहरहाल ॻाल्हियूं जेके बि थियूं आहिनि तव्हांजी ॻाल्हि तव्हांजो ख़ुदि शख़्सी हिकिड़ो एॾो गहरो आहे जो उहो काफ़ी डिघो थी वेंदो सो मुख़्तसिर तव्हां ॿुधाईंदो तॾहिं बि टाइम ज़ाहिर लॻे थो पर असांखे ज़रूरत आहे तव्हां उहे शयूं अहिड़ियूं शयूं असांखे घुरिजनि या असांजे नौजवान बि उहे शयूं माना असल में कयूं उन्हनि जे लाइ तव्हां सां त कचहरी करे असां झोल भरे हलिया वेंदासीं पर ॿियनि खे उहा शइ घुरिजे त तव्हांजी जेका माना स्पेशली तालीम ते जीअं ॻाल्हायोसीं पाण स्कूलनि ते ॻाल्हायोसीं तव्हां उस्तादनि ते ॻाल्हायो सो तव्हांजी ख़ुदि शख़्सियत घणो पहलू आहे मिसाल एज़ अ प्रोड्यूसर एज़ अ राइटर एज़ अ कॉलमिस्ट एज़ अ शॉर्ट स्टोरी राइटर एज़ अ नॉवलिस्ट एज़ अ एक्टर बि चऊं त ईअं वरी म्यूज़िशियन बि थियो त वरी सिंगर बि थियो सो तव्हां म्यूज़िक जे हवाले सां थोरो पंहिंजे हवाले सां थोरो डिटेल ॾियो असांखे त तव्हां कीअं स्टार्ट वरितो हूअं त तव्हांखे लोरी कॾहिं जी लॻियल हुई पर उहो थोरो डिटेल उनजी स्टार्ट माना सिखिया जीअं थींदी आहे बाक़ाइदा सिखिया ईअं ई त साज़ असांजे बाबा साईं जी वॼाईंदो हो त उन साज़ पिया हूंदा हुआ घर ते कहिड़ा साज़ पिया हूंदा हुआ तव्हांखे आहे उहो हारमोनियूं हुयूं तबलनि जी जोड़ियूं हुयूं सितार हुई बाबा साईं जी ॿिया दंबूरा हुआ काफ़ी साज़ हुआ घर ते रखियल हुआ पोइ मां नंढे हूंदे वॼाईंदो हुउसि पंहिंजे लेखे त पोइ मोचड़ा बि ॾींदा हुआ त साज़ भॼी न पवे पर पोइ लिकी मिड़ई ईअं रू कंदो हुउसि पोइ वरी थोरो जॾहिं वॾा थियासीं हिन में ख़ासि तौर ते 5-6 अंग्रेज़ी में आयासीं त वरी स्कूल जे तरफ़ां बि थोरो इंसेंट थियो पाकिस्तान जो क़ौमी तरानो वरी चऊं त ॻायो पोइ वरी छोकिरनि सां गॾिजी असां उहो ॻाईंदा हुआसीं स्कूल में ईअं वरी पोइ थोरो इंसेंट जो थियो त घर वारनि बि चयो त हाणे भले छॾियो त वॼाए पोइ इहो ज़मानो सम्झो त मुंहिंजो 3 अंग्रेज़ीअ जे दौर खां शुरू थो थिए पोइ वरी स्टेज ते बि स्कूल जे स्टेज ते ॻायोसीं बि सही उन वक़्तु असांजे शिकारपुर जा ॿिया बि फनकार हुआ ख़ासि तौर ते होस वक़्तु संजाणी हुओ पंहिंजो वॼाईंदो उस्ताद जुमन जो शागिर्दु हक़ बाबा चवंदा उहो हूंदो हुओ ॿियो शमन फ़कीर ॻाइण वारो इहो बि ॻाइण वारो असां सां गॾु हूंदो हा मीराली शमन मीराली न शमन फ़कीर अच्छा शमन फ़कीर ही त नंढो आहे इलाही हा बुडल फ़कीर वारनि जो जेको हुन में दरगाह जो रहियो पोइ इन ज़माने में असां जेको ॻाईंदा हुआसीं इहो ख़ासि तौर ते तसव्वुफ़ जा कलाम हूंदा हुआ सुफ़ियाना कलाम हूंदा हुआ कुझु फ़क़ीरनि ॿियनि जा कलाम हूंदा हुआ या रेडियो तां कुझु कलाम ईंदा हुआ त ॿुधंदा हुआसीं पोइ ॻाईंदा हुआसीं पोइ जैकबाद में मुंहिंजी जॾहिं नौकिरी थी 64 खां पोइ त उते वरी कुझु ज़माने खां पोइ साईं इब्राहिम जो आयो इन क़िस्मनि जो इंसेंटिव पैदा कयो त भई क़ौमी नज़रियाती सोच आहे अॼुकल्ह शेख याज़ हिकिड़ो कलाम लिखे पियो क़ौम खे शाइरनि जी ॻाइणनि जी ज़रूरत आहे तव्हां ॻायो था त तव्हां महिरबानी करे हिन पासे अचो त इहो कुझु क़ौम जो बि फ़ाइदो थींदो ऐं हिन में क़ौम जो भलो थींदो तव्हां बि इहो कमु कयो भलो बि थींदो ऐं आयाज़ जे लाइ हिकिड़ी मोबिलाइज़ेशन बि हा मोबिलाइज़ेशन ऐं बेसिकली ईअं ई हो उन वक़्तु त ईअं ई हो त शेख याज़ क़ौमी शाइर जे तौर ते उभरी आयो हो पर हुनखे ॻाइणो कोई कोन हो ॻाइण वारी हैसियत जेका हुई उहा ॻाइण वारे जी उहो बि मूंखे यादि थो अचे त सखर में सिंधी शाम हुई पहिरियों भेरो जेको फ़क़ीर अब्दुल गफ़ूर आयो हुते शेख याज़ बि हुयो हैदराबाद जो कोई बि हो वर्दक हो डिप्टी दौर हाणे मूंखे ज़हन में नथो अचे इहो 60s लेट 60s आहे माना 1 यूनिट जो दौरु आहे अञा 68 खां पोइ 1 यूनिट दौरु हुयो 1 यूनिट जो दौरु उन में सिंधी शाम थी तमामु उन में पोइ वॾा शाइर बि आया ॻाइणा बि आया ख़ासि तौर ते फ़क़ीर अब्दुल गफ़ूर जेको पहिरियों ॻायो हो उहो नांगो ॻायां नांगो यार उतां आहियां काक कंदीअ ते इन क़िस्म जो हिकिड़ो कलाम हुन ॻायो त मूं पहिरियों भेरो हुनजे जोए साहिब जे हिन में सरकरदगीअ में इहो चढ़ ते तूफ़ान हलो विया ऐं सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो ॻायो ॿियो जेको उन खां अॻु में जेको असां वटि जोए साहिब जो जेको बाद आयो त उते हुन 8 ॾींहंनि जी हिकिड़ी सिंधी पंहिंजो कॉन्फ्रेंस कराई हुई जंहिंमें ॿीड़े फ़क़ीर वारा ऐं ॿिया सभई आया हुआ उन्हनि में उन में बि असां न्याज़ माइनी जा कलाम बि ॻाया हुआसीं अयाज़ जा कलाम बि ॻाया हुआसीं त असांजो जेको उस्ताद अरबाब ख़ान हो उन में महफ़िल थींदी साईं जोए साहिबु उते बि ईंदो हो पोइ उन में उन्हनि जा कुझु गीत हे जुड़ियाली हो जुड़ियाली अखि जुड़ियाली दिलि जुड़ियाली न्याज़ माइनी जो उहो ॻायोसीं या ही पंहिंजो हलो धीमा हलो या शेख याज़ जो ॿिया कलाम सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो इहो असां हुते नावलिया गीत खणी असां हुते जैकबाद में पहिरीं ॻायासीं पोइ असां सखर में ॻायासीं पोइ उन वक़्त ते जीअं हाणे माण्हू चवंदा आहिनि त जी ज़रीना बलोच क़ौमी गीत यकीननि हुन ॻाया पर मूंखे एतिरो यादि आहे
त छाकाणि त रेडियो जी सिंगर हुई, रेडियो ते ॻाईंदी हुई, रेडियो जी फनकारा हुई, हुनजे करे उहो मीडिया में हुनजो नालो हो। असां शिकारपुर में रहंदा हुआसीं, असांजो उहो नालो वालो कोन हो, पर क़ौमी गीतनि जे हिसाब सां शुरूआति असां कई थी। पोइ असांखे ख़बर पई त जी ज़रीना बलोच बि क़ौमी गीत ॻाए थी, पर उन जो मूंखे यादि आहे त हुन पहिरियों गीत हुन ॻायो हो हैदर जतोड़ीअ जो, जीए सिंध जाम जाम मुहबत पिए सिंध, उहो उन ॻायो। उन खां पोइ हुनजी उहा थी। उहो जॾहिं अज़रा अब्दुरज़ाक सुमरो मोरे में क़तलु थियो, हुन में टंडजाम में क़तलु थियो, उन जी पोइ शहीद जी वरिती थी, उन में जी ज़रीना बलोच आई। मूं ॻायो ख़ाकी जोड़े जो कलाम ॻायो, पाण खे हाणे आज़ादु घुरिजे वतन, उन में बि जी ज़रीना इहो जीए सिंध ॻायो। पोइ अहिड़े नमूने सां पोइ ख़ासि तौर ते साईं पलीजे साहिब जे हुन में निगरानीअ में कुझु हिन ज़रीना वरी पोइ ज़रीना वरी पोइ पलीजे साहिब हुनखे मोबिलाइज़ कयो, मोटिवेट पाण चवंदो रहियो आहे, हा मोटिवेट कयो हुनखे, पोइ हुननि ॻायो। हा रेडियो ते बि हुनजा जेके कलाम अयाज़ जा हलंदा उहे बि इहे ई हलंदा हुआ, रोमेंटिक कलाम हलंदा हुआ, दूर थींदा वञनि रोज़ जोगीड़ा, सुठो अञा पियो जीअं हाइडे जीअड़ा, इन क़िस्म जा कलाम हलंदा। क़ौमी गीत असां स्टेज ते ॻाईंदा हुआ। पोइ वरी असांजो जेको इहो जोड़ वञी बीठो त मर्दनि में मां ॻाईंदो हुउसि अयाज़ खे, ज़रीना ॻाईंदी। पोइ इहो आहिस्ते आहिस्ते ॿियनि नौजवाननि में बि शौक़ु थियो। त असांजो मुंहिंजो जेको ॻाइण जो जेको पहिरीं सिलसिलो उहो घर खां शुरू थियो। ॿियो सिलसिलो जॾहिं मुंहिंजी जेकाबाद में नौकिरी थी, उते मुंहिंजी वाबस्तगी असांजे उस्ताद अरबाब ख़ान सां थी। असांजो उस्ताद पहिरीं शिकारपुर में जेको पाड़े में रहंदो हो, जेको बाबा जन जे ज़माने में असां वटि उता कटे ईंदो, उहो हादी बख़्श मेमण गवैयो हो, बाक़ाइदे गवैयो हो। हिते कराचीअ में उस्ताद जे मुंहिंजे ऐं कुदरत अला ख़ान वारनि जे उता कटे हिननि ते रहियो। शिकारपुर सखर जे मुराद अली ख़ान सां हिननि जो वास्तो रहियो ऐं मुबारक अली ख़ान वारनि सां वास्तो रहियो। बाक़ाइदे गवैयो माना जेके हांडा थींदा उन्हनि में ॻाईंदो, तमामु ज़बरदस्त ॻाइणो हो। हिन जो आख़िरी शागिर्दु जेको रहियो उहो वरलदास शिकारपुर वारो सोनारो, उहो हुनजो वरलदास हुनजो शागिर्दु हो। ऐं उस्ताद हादी बख़्श जी तवसुत सां पहिरीं उस्ताद हादी बख़्श असांखे पंहिंजे घर में उताक में ईंदासीं त पंहिंजा कुझु यादि कराईंदो, राग बाग यादि कराईंदो। उन खां पोइ वरी उनजे वास्ते सां असां वरी जेकाबाद जॾहिं मुंहिंजो वास्तो थियो वञणु, उते उस्ताद अरबाब ख़ान कोसे सां असांजो वास्तो। उते वरी उन जी महफ़िल में वेंदासीं। उन बि छाकाणि त बाबा साईं खे ॾिठो ॿुधो ऐं पोइ वरी थोरो नाले जो बि असरु थिए थो त उस्ताद मूंखे काफ़ी सिखिया ॾिनी म्यूज़िक जी। उते वरी हिन रैले में उन्हनि सां दोस्तीअ में उते ॿिया सभु सर्किल थी, ग़ालिब लतीफ़ कुझु फंक्शन कराया जेकाबाद में, अब्दुल करीम गदाई हो हुते, ॿिया सभु अदबी संगत हुई, त उन्हनि जे फंक्शन्स में पोइ इहा सॼी ॻाल्हि वधंदी वई। पोइ मेड़ो मचंदो वियो। उन में पोइ खोड़ फंक्शन थिया, कंदोकोट में थिया, जेकाबाद में थिया, सखर में थिया। पोइ वरी ॿिया इनकलाबी शहर वरी ॿियनि कराचीअ में थिया। कराचीअ में बि काफ़ी प्रोग्राम थिया, हिन जे पंहिंजे क़ौमी प्रोग्राम थिया, उन में बि मां आयुसि। पोइ ॼण मुंहिंजी मशहूरी थी इन हिसाब सां बेदिल मसरूर क़ौमी गीत ॻाए थो। छाकाणि त जेसि ताईं असां हैदराबाद ऐं कराची ताईं न पहुतासीं तेसि ताईं माण्हुनि खे इहा ख़बर न हुई क़ौमी गीतनि जी। जेकाबाद सखर हा लाड़काणा उतर ताईं मौजूदु आहे। ऐं उते इहे जेके बि इनकलाबी तहरीकूं शुरू थियूं, ख़ासि तौर ते असां इंसेंटिव वरितोसीं GSM जी तारीख़ जो, GSM स्टूडेंट फेडरेशन जो शिकारपुर में बुनियादु विधोसीं, सिंधियत बि संगत जो बुनियादु विधोसीं। इहा ॻाल्हि तव्हांखे शायदि ख़बर न हुजे, तारीख़ी ॻाल्हि थो ॿुधायां त कंहिं भेरे मूं हुनखे दोस्त खे चयो त सिंधियत बि संगत जी शाख शुरू कईसीं शिकारपुर में, पर सिंधियत बि संगत वारनि कॾहिं इहा कोशिशि न कई त को बेदिल मसरूर सां शाम भलाइनि। पोइ इहो अफ़सोसु न रहंदो, पर मां हुनखे चयो त तव्हांखे ख़बर न आहे कि साईं त शेख अयाज़ इहा सिंधियत बि संगत शिकारपुर जी शाख शेख अयाज़ कान कई आहे। मुंहिंजो शेख अयाज़ मूंखे ख़बर आहे, उहो चवंदो हो पंहिंजी ज़बानी अला बख़्शिस सिंधियत बि संगत जो मेंबर ई न रहियो आहे। शेख अयाज़ सिंधियत बि संगत जो मेंबर ई न रहियो आहे। तव्हां हुनखे पायोनियर कयो वेठा आहियो। पायोनियर हो गोबिंद माली, एहसान बदवी, हफ़ीज़ शेख, इहे सिंधियत बि संगत जा पायोनियर हुआ, जंहिंमें पोइ रशीद भट्टी आयो, पोइ तनवीर अब्बासी आयो। सिंधियत बि संगत इन्हनि माण्हुनि ठाही आहे। हाणे शेख अयाज़ उन में मेंबर जे तौर ते वेंदो पंहिंजो शहर पढ़ण जे लाइ, हिकिड़े दोस्त जी हैसियत में जॾहिं मिठाराम में पढ़ंदो, हफ़ीज़ शेख सां हुनजी दोस्ती हूंदी तंहिंजे करे वेंदो, या हुनजी गोबिंद माली सां दोस्ती हूंदी तंहिंजे करे वेंदो। बाक़ी सिंधियत बि संगत जो बुनियादु बेदिल मसरूर विधो। ऐं उन खां पोइ हाणे हिन जे असांजे शिकारपुर जे नसीम बुखारी बेदिल मसरूर सां शाम मल्हाई, यानी ईअं अहिड़े नमूने सां शाम मल्हाई जो पंहिंजे सिंधियत बि संगत जे दोस्तनि खे गॾु कयईं, ॾाढा पापड़ खाराईं, ॾाढो ख़िदमत कयईं, वॾी शाबस अथसि, तमामु शाबस अथसि। दोस्तनि मुंहिंजनि पुराणनि खे गॾु कयईं, उहो सभिनी सां तारुफ़ करायईं, मुंहिंजो हुननि सां तारुफ़ करायईं। मूं रुॻो इहो चयो त यार ॾिसो हिननि 35 सालनि में इहो हिकिड़ो शख़्स आहे जंहिं इन कोई ख़्यालु कयो आहे
भई बिल्कुलु मसइलो सां शाम हुजण शाम मूंखे कहिड़ो आहे सिर्फ़ु तव्हां दोस्तनि सां मिलणो हो ऐं एतिरो त माण्हुनि खे ख़बर पए त सिंधियत जी संगत जी छा खपे बिल्कुलु मसइलो खोली ऐं मूंखे को हिन मां सोन कढणो कोन्हे को खज़ानो मिलणो कोन्हे पर हिकिड़ी तारीख़ आहे जेका तव्हां छॾे ॾिनी तारीख़ खे यादि कयो आहे अहिड़े नमूने सां म्यूज़िक जा जेके असांजा प्रोग्राम रहिया उहे कराचीअ में अचण खां पोइ असांजी जेका हीअ माहौल थियो पोइ मीडिया में टीवीअ ते बि मूंखे क़ौमी गीत ॻाइण जो आयो प्रोग्राम थियो असांजे रेडियो ते गुलाए रंग रंग में या स्टूडेंट प्रोग्रामनि में उते बि असांजे गीत ॻायासीं पोइ इहे आहिस्ते आहिस्ते इहो सॼी सिंध में इहो वाबस्तगी इन क़ौमी गीतनि सां शुरू थी पोइ जीअं पॉलिटिकल थियनि था असांजा सियासतदान उन्हनि में पोइ वरी इन्हनि सां वाबस्तगी थी असांजी भलीजे साहिब सां वाबस्तगी थी पर बुनियादी तौर ते असांजी वाबस्तगी हुई साईं GM सईद सां इन में असांजे काफ़ी रोशन ख़्याल जेके जिन खे असां कम्यूनिस्ट चऊं उन्हनि जो बि ख़्यालु असांजे पासे घणो रहियो मुंहिंजे पासे तमामु घणो रहियो पर असल में छा हो त उहो मूंखे इहो लॻंदो आहे त फ़नकार जेको आहे उहो पंहिंजे रूहानी आज़ादीअ सां ॻाए सघे थो कंहिं पार्टीअ जे हुकुम मुताबिक़ शायदि नथो ॻाए सघे बिल्कुलु सही ऐं उहो ईअं बि थियो त पोइ जॾहिं इन जे क़ौमी तहरीकुनि में ख़ुदि असांजे GS वारनि या साईं GM सईद जे ग्रुप शेख हयात खे ले डाउन करणु शुरू कयो हो क़ौमी गीत जी तलाश हुई त पोइ उस्ताद बुखारी जा शेर ॿुधूं पोइ असांजे इब्राहिम मुंशी जा या ॿियनि जा जेके जेके शेर ॿुधूं आख़िरकार इन ते अची तय कयूं त शेख हयात जी शाइरीअ खे क़ौमी गीत करे करार ॾिनो वञे त इन विच में असांजो जेको रवैयो रहियो उहो वरी ॿियनि शाइरनि खे ॻाइण जो बि रहियो जो स्टेज जो मिली वई त स्टेज ते असां वरी ॿियनि शाइरनि खे बि ॻायोसीं उन में शमशेर हैदरी पंहिंजो इमदाद हुसैनी कमर शहबाज़ तनवीर अब्बासी जेके जेके असांजा जेके उहे नुमाइंदा शाइर आहिनि सभिनी खे पोइ ॻायोसीं पोइ उन्हनि खे पोइ कंपोज़ कयो पोइ छाकाणि त ॿाहिरियों जेको कलाम हो उहो मूंखे पाण एतिरो यादि न थींदो हुओ सुठे नमूने मां धुन ॻाए न सघंदो हुउसि पोइ पंहिंजी धुनूं पाण ठाहींदो हुउसि ऐं हिन महिल ताईं सम्झो त मूं सभिनी शाइरनि जा के 250-300 कलाम मूं ठाहिया आहिनि जिन जा मूं वटि मतिलबु कुझु डेमो आहिनि कुझु ॻाया आहिनि पर घणो मूं वटि रिकॉर्ड कोन्हे ऐं इन म्यूज़िक जे उस्ताद अरबाब ख़ान जे सिखण खां पोइ यानी उन जी असरु हुन जे राग जो असरु मूं ते न रहियो आहे अच्छा जिते मूं हालांकि सिखियो मूं उस्ताद अरबाब ख़ान खां पर उन जे राग जो मूं ते असरु न रहियो उन जे स्टाइल जो मूं ते असरु न रहियो मूं ते स्टाइल जो पहिरियों जेको बेसिक असरु रहियो उहो उस्ताद मोहम्मद जुमन जो रहियो हा उस्ताद मोहम्मद जुमन जो जॾहिं मां कलाम ॿुधंदुसि ॿुधायां मां कंहिंखे ग़म जो फसानो आहे बेवफ़ाई सारो ज़मानो या उनजी मूं वाई ॿुधी साईं शाह लतीफ़ जी जेका हुन वाई हिकिड़े अंदाज़ सां कंपोज़ कई ज़ारी था ज़ारी कोयारल सां जा कंदसि ज़ारी उहो असरु मूं ते ॾाढो रहियो हालांकि उन खां अॻु में सुशीला मेहताणी जीअं ॻायो यार सॼण जे फराक मारी उहो बि थोरो तसौफ़ जो लहजो हो पर हिन जो उस्ताद जुमन जो जेको तसौफ़ वारो लहजो हो या रूहानी जेको लहजो हो उहो यानी हिकिड़ो अहिड़ी त कंपोज़िशन हुनजी उस्ताद जुमन ठाहींदो हो जो मां हाणे एलानिया चवां थो त इहो मां उस्ताद जुमन जो जेको ख़ुदि शाह लतीफ़ जो कलाम खे जेको हुन कंपोज़ कयो आहे उहो ई सुठे में सुठो ऐं मुकमिल तौर ते धुन आहे जेका ईंदड़ हज़ारनि सालनि ताईं इहा महफ़ूज़ रहंदी ऐं यादगार रहंदी छो त उस्ताद जुमन जेको मिसाल दोस्त पहिरीं दर आयो थियो मिलण जो सायो हुन अहिड़ी त सुठे नमूने हुनजी धुन ठाही आहे जो इहा हज़ारनि सालनि ताईं धुन हलंदी साॻे नमूने हाणे असां ॾिठोसीं ताज़ो हिकिड़े फ़क़ीर जो हिन कलाम ॻायो आहे इहो इश्क ॾाढी आतिश लाई वे उहा बि तव्हांखे ॾिसंदो त हुन जेका हुनखे मॉडिफाए कयो आहे उहो पाण चवंदो त इहा धुन कंहिं फ़क़ीर जी आहे मुंहिंजी धुन न आहे उहा कंहिंखे ॿुधी अथई पोइ उहा ॿुधाई अथई जॾहिं त ॿुधायो त हुनजी जेका चूंड हुनजी ॿुधाइण जो स्टाइल हुनजे सम्झाइण जो स्टाइल ऐं रेडियो ते पहिरियों जेको प्रोग्राम मुंहिंजो थियो उहो बि उस्ताद जुमन हुनजो कंपोज़र हो ऐं हिते जेको टीवीअ ते मुंहिंजो पहिरियों आइटम थियो उन में उस्ताद कुदरत अल ख़ान जो भाउ आशिक़ अली ख़ान कंपोज़र हो सो उहे मूंसां उन कंपोज़िशन में मदद कंदा हुआ पोइ उन में उस्ताद जुमन जो स्टाइल जेको मूं ते रहियो उन में मुंहिंजो जेको ग़ज़ल जो ॻाइण जो या गीत जे ॻाइण जो या वाई जे ॻाइण जो जेको मुंहिंजो अंदाज़ आहे उहो उस्ताद जुमन खां मुतासिर थियल आहे माना उहो स्टाइल उस्ताद जुमन वांगुरु न ॻाईंदो आहे पर हुन जंहिं स्टाइल में वाईअ खे जदीद अंदाज़ ॾिनो जीअं हुन गीत खे जदीद अंदाज़ ॾिनो या इश्क हाणे कजे कंहिंसां हुन ग़ज़ल खे जदीद अंदाज़ ॾिनो छाकाणि त असां वटि जदीद अंदाज़ हुनखे मेहदी हसन खे थो सम्झो अचे पर जॾहिं त जदीद तरीन अंदाज़ उस्ताद जुमन जो आहे ऐं इहो उस्ताद जुमन जो अंदाज़ ख़ुदि मेहदी हसन जॾहिं ॿुधो हो त मेहदी हसन चवंदो त आपके यहाँ बड़ा अच्छा कंपोज़र मोहम्मद जुमन है और बड़ा अच्छा सिंगर मामून यूसुफ है ऐं उहो चवंदो त मूंखे तव्हांजी मेहदी हसन जी ॻाल्हि मूंखे यादि आहे त हुन चयो त मूंखे जेकॾहिं वणंदी आहे त हिकिड़ी माई भागी वणंदी आहे जेका जॾहिं चवंदी आहे न जोगी अहिड़े सामी अहिड़े लव जो लाथी त हू चवंदो त बदवी मुझे अभी तक वो गले से वो चीज़ नहीं निकल रही है जो माई भागी के गले से निकलती है
जोगी अड़े जब कहती है ना जोगी अड़े, तो वो मुझे गले से नहीं निकलती, वो कमाल है उसका, उसके गले से कैसे निकलती। तो मूं चयो तो वो वारियासे में रहे थी। वारी जेका हूंदी आहे उहो पंहिंजो भिटुनि तां उहो पंहिंजा पासा बदिलाईंदी वेंदी आहे। उनजो गलो जेको आहे वारीअ वांगुरु तिरकणो आहे। तुंहिंजो गलो जेको आहे उहो सख़्तु आहे, हिकिड़ी जाइ ते बीठो आहे जेको, हा त उन ते, हा त उन ते पाणी ते रहियल। त हू जेको हुनजी माई भाॻीअ जो जेको वारियासो जेको आवाज़ु हो न, उहो साईं कमाल जो आवाज़ु। सही, बिल्कुलु सही। इहे असर रहिया आहिनि मुंहिंजे म्यूज़िक जे कंपोज़िशन ते।